Your voice is your power. Use it with confidence. Assalamu alaikum and a big welcome to everyone. I am Ms. Mursalin Iqbal from Blossom Public High School, Nasarpur. Today we are about to witness an amazing showcase of knowledge and confidence in the oral exam program at Blossom Public High School, Nasarpur. Our participants of class 3 will answer questions of different subjects like Sindhi, English, Science and General Knowledge. I have with me my wonderful co-host Ms. Kiran. Now, let's get to know our participants. Students, please introduce yourself. Assalamualaikum. My name is Almaida. I am daughter of Mirza Mohsen Ali. I study in class 3 at Blossom Public High School, Nasarpur today. Very good. माइदा पेपर जी तैयारी कई है? Yes. अच्छा, वधीक कहिड़ो सब्जेक्ट तव्हांखे डिफिकल्ट लॻंदो आहे? सिंधी. सिंधी में? ऐं वधीक मुश्किल सवाल सिंधी में ही पुछंदसि, सही है? Yes. ठीक है. माइक पास कयो ईशा खे. शाबाश. ईशा तारुफ करवाएं अपना. Assalamualaikum. My name is Isha. I am daughter of Tarmeer Ahmad. Assalamualaikum. My name is Isha. I am daughter of Tarmeer Ahmad. I am a student of class 3 at Blossom High School, Nasarpur. ईशा पेपर की तैयारी करके आई हो? किसने तैयारी करवाई? मम्मा. मम्मा ने? अच्छा, किस सब्जेक्ट की ज्यादा तैयारी करवाई है मम्मा ने? इंग्लिश की कि सिंधी की? इंग्लिश. इंग्लिश की. क्यों? इंग्लिश में मिस समीना पढ़ाती हैं, वो आपको उस सब्जेक्ट में आपने अच्छी कारकर्दगी दिखानी है. मिस समीना आपकी फेवरेट टीचर है. अच्छी बात है, शाबाश. माइक पास करें बिस्मा को. Assalamualaikum. My name is Bisma. I am a daughter of Muhammad Khan Talpur. I study in class 3 at Blossom Public High School, Nasarpur. Today I am ready for test. Are you ready for the oral exam? Yes. पेपर की तैयारी कई हुई? Yes. केतरी तैयारी कई है? जाम केतरी? 2 कलाक 3 कलाक? तो 2 कलाक. खबर पवे थी. अॻियां माइक पास कयो तहज़ीब के. Assalamualaikum. My name is Tehzeeb. I am daughter of Mohsin Shah Rizvi. I study in class 3 at Blossom Public High School, Nasarpur. शाबाश. तहज़ीब, तव्हां खां सभिनी खां पहिरीं मुंहिंजो सवाल आहे, ऐं तव्हांखे वर्ड्स ॿुधायां थी, तव्हां उन्हनि जी मीनिंग मूंखे ॿुधायो. ठीकु है? तव्हां मूंखे ॿुधायो, माइन माना? मुंहिंजो. वेरी गुड. काइंड माना? मेहरबान. वेरी गुड. रिलीजियस माना? मजहबी. वेरी गुड. टू अराइव माना? पहुंचण. अच्छा, टू अराइव हिकिड़ो वर्ब आहे कि नाउन आहे? वर्ब आहे. अच्छा, तव्हां मूंखे ॿुधाईंदा वर्ब छा हूंदो आहे? वर्ब को कम थींदो पिया खे ज़ाहिर कंदो आहे. को बि कम वर्ब हूंदो आहे. ठीकु आहे. अच्छा, तव्हां मूंखे ॿुधायो, ऐं तव्हांखे हिकिड़ो जुमिलो ॿुधायां थी, तव्हां मूंखे ॿुधायो हिन मां वर्ब कहिड़ो आहे? शी ईट्स फूड. ईट्स. ओके, शाबाश. अच्छा, तव्हां मूंखे ॿुधायो ट्रायाग्राफ्स छा हूंदा आहिनि? ट्रायाग्राफ अहिड़ा लेटर्स हूंदा आहिनि. माइक खे करीब रखी ॿुधायो. शाबाश. ट्रायाग्राफ अहिड़ा लेटर्स हूंदा आहिनि. ट्रायाग्राफ अहिड़ा वर्ड्स हूंदा आहिनि जंहिंमें टे लेटर्स गॾिजी हिकिड़ो साउंड कढनि. फॉर एग्जाम्पल हिकिड़ो वर्ड ॿुधायो जंहिंमें को ट्रायाग्राफ यूज़ थींदो हुजे. ब्रिज में कहिड़ो ट्रायाग्राफ हूंदो आहे? DGE. शाबाश. वेरी गुड. अच्छा, तव्हां मूंखे ॿुधायो ओल्ड जो अपोजिट छा थींदो? यंग. अच्छा, यंग हिकिड़ो एडजेक्टिव आहे कि वर्ब आहे? वर्ब आहे. यंग एडजेक्टिव आहे. अच्छा, एडजेक्टिव छा ॿुधाईंदो आहे? एडजेक्टिव नाउन ऐं प्रोनाउन जी ख़ासियत ॿुधाईंदो आहे. ख़ासियत, खामी ऐं खूबी ॿई ॿुधाईंदो आहे. शाबाश. वेरी गुड. तव्हांखे जुमिलो ॿुधायां थी, तव्हां हिनखे मुकम्मल करियो. इट डैश अ बस. हिते इज़ ईंदो कि आर ईंदो? इट डैश अ बस. इट इज़. वेरी गुड. शाबाश. माइक पास कयो बिस्मा खे. बिस्मा, तव्हां मूंखे ॿुधायो जी जे सॉफ्ट साउंड में छा जो आवाज़ ईंदो आहे? जीम जो. को वर्ड ॿुधायो अहिड़ो जंहिंमें जीम जो सॉफ्ट साउंड यूज़ थींदो हुजे? जी जो. जी. गार्डन में गाफ यूज़ थिए न. तव्हांखे सॉफ्ट साउंड ॿुधाइणो आहे. ग्रीन.
ट्री में जीम करे तो से। अच्छा तव्हांखे आउं वर्ड ॿुधायां थी, तव्हां मूंखे ॿुधायो हिननि मां कहिड़ो सॉफ्ट साउंड आहे, जिराफ या गार्डन? जिराफ। जिराफ, वेरी गुड। अच्छा तव्हां मूंखे ॿुधायो फेमिनाइन नाउन पाण कंहिंजे लाइ यूज़ कंदा आहियूं? औरत ला। औरत जे लाइ। अच्छा तव्हां मूंखे ॿुधायो एक्ट्रेस जो मैस्कुलाइन नाउन छा थींदो? एक्ट्रेस। जी। एक्टर। एक्टर, वेरी गुड। अच्छा डॉटर जो मैस्कुलाइन नाउन छा थींदो? डॉक्टर। डॉटर। डॉटर माना धीअ। डॉटरेस। डॉटर धीअ, उनजो मैस्कुलाइन नाउन छा थींदो? डॉटर सन। सन, वेरी गुड। अच्छा तव्हां मूंखे ॿुधायो बिस्मा साइलेंट लेटर छा हूंदो आहे? त साइलेंट लेटर उहे वर्ड हूंदा आहिनि जेके आर जो साउंड कढंदा आहिनि। अच्छा आउं तव्हांखे ॿुधायां थी, बोर्ड जी तरफ़ ॾिसो, लिखियल आहे नी लिखियल आहे, ठीकु आहे? उनमें मूंखे ॿुधायो कहिड़ो वर्ड कहिड़ो लेटर साइलेंट आहे? के। त जेको अहिड़ा लफ़्ज़ जेके अहिड़ो लेटर जेको लिखियो वञे लेकिन पढ़ियो न वञे उहो साइलेंट लेटर हूंदो आहे। शाबाश, माइक पास कयो ईशा खे। ईशा मुझे बताओ एवरीवन मतलब? हर एक। हर एक, वेरी गुड। कोजी मतलब? आरामदार। आरामदार। नेबरहुड मतलब? पड़ोसी। पड़ोसी। अच्छा आपके पड़ोसियों में आप कोई दोस्त रहती है? आपके पड़ोस में रहती है कोई दोस्त आपकी? अच्छा। टू कंसिस्ट मतलब? मुश्तमिल। मुश्तमिल, वेरी गुड। अच्छा ईशा आप मुझे सिंगुलर, मैं आपको सिंगुलर वर्ड बताती हूँ, आप मुझे उसका प्लूरल बताओ। जैसे बुक, उसका प्लूरल क्या होगा? बुक्स, वेरी गुड। कार? कार्स, वेरी गुड। पेंसिल? पेंसिल। अच्छा आप मुझे बताओ जहां पे हमारे पास वर्ड एक वॉवल से स्टार्ट होगा वहां पे हम कौन सा आर्टिकल यूज करेंगे? अ यूज करेंगे, एन यूज करेंगे? अच्छा मैं आपको दो वर्ड बताती हूँ, आप मुझे बताओ इसमें से एडजेक्टिव क्या है? गो एंड लॉन्ग, इसमें से एडजेक्टिव क्या है? लॉन्ग। लॉन्ग, वेरी गुड, शाबाश। माइक पास करें माइदा को। माइदा अब्रॉड मना? बाहरी मुल्क। बैरून मुल्क। टू स्पेंड मना? गुजारण। ओके। एक्साइटेड मना? परजोश। पुरजोश। किचन मना? रधणू। रधणू। अच्छा किचन में कम कंदा आहियो? मम्मी जी हेल्प कराईंदा आहियो? छा छा कराईंदा आहियो? कहिड़ी हेल्प कराईंदा आहियो? चांहि ठाहींदी। अच्छा शाबाश, सुठी ॻाल्हि आहे। माइदा मूंखे ॿुधायो अनकाउंटेबल नाउन्स कहिड़ा हूंदा आहिनि? मतलब जेके पाण ॻणे न सघूं। को एग्जांपल ॾियो, को बि नाउन ॿुधायो जेके अनकाउंटेबल हुजनि। स्टार। शाबाश। टी। टी, वेरी गुड। अच्छा मूंखे ॿुधायो माइदा डिग्रीज ऑफ एडजेक्टिव कहिड़ियूं कहिड़ियूं हूंदियूं आहिनि? पॉजिटिव, कंपैरेटिव, सुपरलेटिव, शाबाश। अच्छा पॉजिटिव डिग्री किथे यूज थींदी आहे? जंहिंमें मतलब सादो जुमिलो चयो मुंहिंजी शइ हिन खां सुठी आहे। अच्छा उनखे हिकिड़ो एडजेक्टिव ॾियां थी, तव्हां उनखे पॉजिटिव डिग्री में यूज करे ॾेखारियो। हैप्पी, उनजो को सेंटेंस ॿुधायो। आई एम हैप्पी। आई एम हैप्पी, शाबाश, वेरी गुड। अच्छा तव्हां मूंखे ॿुधायो चॉक जेको वर्ड आहे उनमें साइलेंट लेटर कहिड़ो आहे? एल। एल, वेरी गुड, तमाम बेहतरीन। तव्हां सभिनी तमाम सुठी कारकर्दगी ॾेखारी इंग्लिश जे सब्जेक्ट में। हाणे मिस किरण तव्हां खां साइंस जो ओरल कंडक्ट कंदी। तव्हां सभिनी इंग्लिश जा जवाबात तमाम बेहतरीन ॾिना। मूंखे ख़ुशी थी तव्हांजी इंग्लिश जी तयारी ॾिसी। छा तव्हांजी साइंस जी तयारी बि ओतिरी सुठी आहे? यस। अच्छा साइंस फेवरेट सब्जेक्ट आहे तव्हांजो? यस। ठीक है, हाणे सवाल शुरू करूं था। मुझे पहिरियों सवाल है माइदा खां। माइदा तव्हां मूंखे ॿुधायो व्हाट इज द डिफरेंस बिटवीन लिविंग थिंग्स एंड नॉन लिविंग थिंग्स? लिविंग थिंग्स एंड नॉन लिविंग थिंग्स जो डिफरेंस कहिड़ो आहे, कहिड़ो फ़र्क़ु आहे ॿिन्ही में? जेके लिविंग थिंग हूंदा आहिनि उहे साह खणी सघंदा आहिनि, उहे पाणी पी सघंदा आहिनि, उहे मानी खाई सघंदा आहिनि। जेके नॉन लिविंग थिंग हूंदा आहिनि उहे साह कोन खणी सघंदा आहिनि, मानी कोन खाई सघंदा आहिनि, पाणी कोन पी सघंदा आहिनि। ठीक है, तव्हां मूंखे ॿुधायो डॉग लिविंग थिंग आहे या नॉन लिविंग थिंग आहे? लिविंग थिंग। लिविंग थिंग आहे। अच्छा डॉग खाधो खाईंदो आहे? यस। अच्छा कहिड़ो खाधो खाईंदो आहे तव्हांखे ख़बर आहे? को खाधो ॿुधायो जेको डॉग खाईंदो हुजे। तव्हां ॾिठो आहे डॉग खे खाधो खाईंदे? कोन ॾिठो आहे डॉग खे खाधो खाईंदे? अच्छा चलो का ॻाल्हि कोन्हे। अच्छा
मुझे ॿियो सवाल है तव्हां खां। गैसेस तव्हां ॿुधो हूंदो, ऑक्सीजन, कार्बन डाइऑक्साइड। वी कैन सी गैसेस अराउंड अस। छा पाण पंहिंजे इर्द गिर्द गैसेस खे ॾिसी सघूं था? नथा ॾिसी सघूं। अच्छा ठीक है। तव्हां मूंखे ॿुधायो का बि लिक्विड जी एग्जांपल। ऑरेंज लिक्विड ऑरेंज जूस। ऑरेंज जूस तव्हांखे वणंदो आहे ऑरेंज जूस? Yes. अच्छा ॿियो कहिड़ा जूस आहिनि? ॿिए के जूस जो नेम ॿुधायो जेको तव्हां पीतो हुजे। स्लाइस जूस। वेरी गुड। अच्छा उनजो कहिड़ो फ्लेवर हूंदो आहे स्लाइस जूस जो? मैंगो। मैंगो जो फ्लेवर हूंदो आहे। शाबाश। अच्छा हाणे मूंखे ॿुधायो फिल इन द ब्लैंक्स। अ प्लांट हैज डैश मेन पार्ट्स। टू मेन पार्ट्स। ओके नेम ॿुधायो उन्हनि जा। शूट्स एंड रूट्स। रूट्स किथे हूंदियूं आहिनि? ज़मीन में। ज़मीन में। ठीक है ज़मीन जे अंदर हूंदियूं आहिनि अंडरग्राउंड। छा तव्हां कंहिं बूटे जी रूट खाधी आहे? रूट्स भी पाण खाइण जे लाइ इस्तेमाल कंदा आहियूं। तव्हां खाधी आहे कंहिं बूटे जी रूट? कोन खाधी आहे। अच्छा ठीक है तव्हां जाम सुठो ॿुधायो। हाणे तव्हां माइक पास करियो ईशा खे। ईशा पौधे अपना खाना बनाते हैं, वो कौन सी चीजों की मदद से अपना खाना बनाते हैं? ग्लूकोज। जी ग्लूकोज। वो जो खाना बनाते हैं उसका नाम ग्लूकोज होता है, पर उन्हें खाना बनाने के लिए कौन सी चीजों की जरूरत होती है? किसकी मदद से वो खाना बनाते हैं? किसी भी एक चीज का नाम बताएं भले। सूरज की रोशनी से। जी सूरज की रोशनी। सूरज की रोशनी से। वेरी गुड। सूरज की रोशनी उनके लिए फायदेमंद है। अच्छा हमारे लिए फायदेमंद है सूरज की रोशनी? अच्छा कोई एक काम बताएं जो हम इंसान करते हैं सूरज की रोशनी की मदद से। शाबाश। सूरज हमारे लिए कैसे हमारी हेल्प करता है? शाबाश बताएं। अच्छा क्या हम सूरज की रोशनी की मदद से अपने कपड़े ड्राई कर सकते हैं? अगर हम कपड़े धोते हैं उन्हें ड्राई करने के लिए हमें सूरज की रोशनी की मदद लेनी पड़ती है। सूरज हमारी हेल्प करता है कपड़े सुखाने के लिए? करता है ना। तो ये हमारी हेल्प हो गई। ठीक है। अच्छा अब मैं आपसे पूछती हूँ ट्रू फॉल्स। ठीक है आप बताना ये ट्रू है या फॉल्स। इट रेनबो हैज 8 कलर्स। क्या रेनबो के कलर्स 8 होते हैं? नो। कितने कलर्स होते हैं? 7। आपने देखी है रेनबो? कब बनती है? जब बारिश बरसती है तो रेनबो बनती है। जब बारिश होती है तब रेनबो बनती है। अच्छा सही है। अब आप मुझे बताएं हाउ मेनी ग्लासेस ऑफ वाटर डू यू ड्रिंक इन अ डे? आप दिन में कितनी गिलास पानी के पीती हैं? 4 पीती हैं। पानी हमारे लिए फायदेमंद है? फायदेमंद है नुकसानकार है? पानी हमारे लिए फायदेमंद है नुकसानकार है? फायदेमंद। शाबाश आपने बहुत अच्छा बताया। आप माइक पास करें बिस्मा को। बिस्मा आप मुझे बताएं व्हाट इज मैटर? मैटर किसे कहते हैं? मैटर हैज वेट एंड टेक्स अप स्पेस। वेरी गुड। ये जो बोर्ड आपको नजर आ रहा है लगा हुआ है ये क्या है? ये मैटर है या नहीं है? मैटर है। वेरी गुड। ये कौन सी एग्जांपल है मैटर की? सॉलिड, लिक्विड, गैस? सॉलिड। सॉलिड की एग्जांपल है। वेरी गुड। आप मुझे किसी गैस की एग्जांपल बताएं। कोई भी गैस बताएं। फैन। गैस जैसे ऑक्सीजन एक गैस है ना। कोई और गैस बताएं आप। कार्बन डाइऑक्साइड। शाबाश कार्बन डाइऑक्साइड। वेरी गुड। अच्छा अब आप मुझे बताएं ट्रू फॉल्स। इलेक्ट्रिक बल्ब इज द नेचुरल सोर्स ऑफ लाइट। ये जो इलेक्ट्रिक बल्ब लगे हुए हैं इस क्लासरूम में ये रोशनी का कुदरती जरिया है? यस। कुदरती जरिया? नो। नहीं। अच्छा तो कुदरती जरिया कौन सा है? सन। सन। हमारी आईज जो हैं वो हमारी हेल्प कैसे करती हैं? क्या करते हैं हम आईज की मदद से? हम देख पाते हैं। जी देख पाते हैं। देख सकते हैं। वेरी गुड। और हम अपने कानों की मदद से क्या करते हैं? सुन पाते हैं। वेरी गुड। आपने भी बहुत अच्छा बताया। अब आप माइक पास करें तहजीब को। तहजीब व्हाट इज मशीन? मशीन। मशीन छा हुंदो है? छा हुंदी है मशीन? केड़े कम में ईंदी आहे पांखे? मशीन टीचर मशीन सां पाण कहिड़ो कम करे था सघूं? मशीन सां पंहिंजो को बि कम इजी थी थो सघे। शाबाश इजीली पाण करे था सघूं। अच्छा तव्हां मूंखे कंहिं बि हिकिड़ी सिंपल मशीन जो नालो ॿुधाईंदा? यस। ॿुधायो। कैंची। कैंची। अच्छा शाबाश। अच्छा तव्हां मूंखे ॿुधायो व्हाट इज द फंक्शन ऑफ फ्लावर? फ्लावर जो कहिड़ो कम आहे? फ्लावर्स मेक देयर सीड्स। वेरी गुड। तव्हां त जाम सुठो ॿुधायो। तव्हांजी तयारी त वाकई में सुठी आहे। ट्रू फॉल्स ॿुधायो। टाइगर इज एन एग्जांपल ऑफ बर्ड्स। टाइगर जेको आहे वो बर्ड्स जी एग्जांपल है? नो। छा जी एग्जांपल है?
टाइगर्स एनिमल्स एनिमल्स जी एग्जांपल है. वेरी गुड. अच्छा तव्हांखे ख़बर आहे टाइगर रिप्रोडक्शन कीअं कंदो आहे? एग्स ॾींदो आहे या बेबीज़ बर्न कंदो आहे? बेबीज़ बर्न कंदो आहे. वेरी गुड. मूंखे कंहिं बि हिकिड़े जानवर जो नालो ॿुधायो जेको बेबीज़ बर्न कंदो हुजे. जानवर जी टाइगर खां अलावा. टाइगर खां अलावा कहिड़ो जानवर आहे जेको बेबीज़ बर्न कंदो आहे? लायन. वेरी गुड. एक्सीलेंट. तव्हां सभिनि जी तयारी त जाम सुठी हुई साइंस में. फैंटास्टिक. हाणे आउं गुज़ारिश कंदसि मिस मुरसलीन खे त उहे तव्हां खां सिंधी जा सवाल पुछनि. तमाम बेहतरीन. तव्हां चारनि ॼणनि साइंस सब्जेक्ट में तमाम सुठी कारकर्दगी ॾेखारी. हाणे सिंधीअ जे सवाल जवाब तव्हां खां पुछां थी. तहज़ीब तव्हां मूंखे ॿुधायो जिनसार माना? जी जिनसार. सिंगार. शाबाश. गड़ा माना? शुमार माना? गणप. सुहिणा इखलाक माना? सुठी आदतूं. अच्छा तव्हां मूंखे ॿुधायो छा सुठी आदतूं हुजण हिकु सुठे इंसान जी निशानी आहे? तव्हां में सुठियूं आदतूं आहिनि? पंहिंजी का बि हिकिड़ी सुठी आदत ॿुधायो. शाबाश. सच ॻाल्हाइण सुठी आदत हूंदी आहे. नमाज़ पढ़णु सुठी आदत हूंदी आहे. वॾनि जो इखलाक अदब करणु सुठी आदत हूंदी आहे. तव्हां कंदा आहियो इहे सभु ॻाल्हियूं? अच्छा तव्हां नंढनि सां कीअं पेश ईंदा आहियो? प्यार सां. वेरी गुड. अच्छा तव्हां मूंखे ॿुधायो असीं राति जो आसमान में छा ॾिसंदा आहियूं? असीं राति जो आसमान में चंड ऐं तारा ॾिसंदा आहियूं. वेरी गुड. अच्छा तव्हां मूंखे ॿुधायो ख़िदमत जी जमा छा थींदी? खिदमतूं. ऐं कोशिश जी? कोशिशूं. वेरी गुड. अच्छा तव्हां मूंखे ॿुधायो तव्हां मोबाइल तव्हां मोबाइल फोन यूज़ कंदा आहियो? यस. तव्हां मूंखे ॿुधायो मोबाइल फोन सां पंहिंजे लाइ कहिड़ियूं आसानियूं थींदियूं आहिनि? मोबाइल फोन सां पाण हिसाब किताब करे सघूं था, तस्वीर कढी सघूं था, अलार्म ठाहे सघूं था ऐं ॿियनि तक पैगाम मोबाए सघूं था. वेरी गुड. शाबाश. अच्छा माइक पास कयो बिस्मा खे. बिस्मा तव्हां मूंखे ॿुधायो हादिसो माना? इत्तफाक. सिग्नल माना? निशान. फुटपाथ माना? फटाफटी रस्तो. वेरी गुड. अच्छा तव्हां मूंखे ॿुधायो तव्हां सिग्नल ॾिठो आहे कॾहिं? ट्रैफिक सिग्नल जेको हूंदो आहे उहो ॾिठो आहे तव्हां कॾहिं? उनमें कहिड़ियूं लाइट्स हूंदियूं आहिनि? साई, गाड़ी ऐं हेडी. वेरी गुड. अच्छा तव्हां मूंखे ॿुधायो सिग्नल क्रॉस करण महिल जेॾी महिल अगरि ॻाढ़ी बत्ती ॿरियल हुजे त छा पाणखे उहो रोड क्रॉस करणु घुरिजे? नो. वेरी गुड. अच्छा रांदियूं कहिड़ा कहिड़ा गुण पैदा कंदियूं आहिनि? रांदियूं ॿधी भाइपी ऐं अॻवानी जहिड़ा गुण पैदा कनि थियूं. शाबाश. वेरी गुड. अच्छा तव्हांखे आउं लफ़्ज़ ॿुधायां थी तव्हां हुनजो हम आवाज़ लफ़्ज़ ॿुधायो. विंदरायां. ॿुधायां. राणी. पाणी. ओके. शाबाश. गाहा. लाहा. गाहा. जी गाहा जो हम आवाज़ लफ़्ज़ छा थींदो? चाहा. अच्छा तव्हां मूंखे ॿुधायो जुमिलो छा हूंदो आहे? लफ़्ज़नि जो मेल जंहिं मां कंहिं ॻाल्हि बाबति पूरी ख़बर पवे उनखे जुमिलो चइबो आहे. ठीकु आहे. तव्हां मूंखे ॿुधायो अली मानी खाए थो मां फेल कहिड़ो लफ़्ज़ आहे? हिननि लफ़्ज़नि मां फेल कहिड़ो आहे? अली मानी खाए थो. मानी फेल आहे हिकिड़ो. खाए थो. वेरी गुड. शाबाश. माइक पास कयो ईशा खे. ईशा आप मुझे बताओ नजारा मना? मंजर. जिनसार मना? सिंगार. पैगंबर मना? नबी. वेरी गुड. बाजारो मना? रहम कंदड़. तव्हां मूंखे ॿुधायो पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿारनि सां कीअं पेश ईंदा हुआ? ॿारनि सां प्यार सां पेश ईंदा हुआ. वेरी गुड. अच्छा नात छा खे चइबो आहे? जंहिंमें नबी साईं सारा बयान कजण खे नात चइबो आहे. वेरी गुड. शाबाश. अच्छा ईशा आप मुझे बताओ इस्म छा हूंदो आहे? कंहिं बि नाले खे इस्म चइबो आहे. अच्छा हुनखे ॿ लफ़्ज़ ॿुधायां थी तव्हां मूंखे ॿुधायो हिन मां इस्म कहिड़ो आहे? कराची ऐं हलण. इन मां इस्म कहिड़ो आहे?
कराची। कराची, वेरी गुड, शाबाश। माइक पास कयो माइदा खे। माइदा, खातमुन नबीयीन मना? आखिरी नबी। हमरा मना? साथी। साथी। जमार मना? उमर। उमर। रूप मना? मोहांडो। लाडाणो मना? वफात। वफात। अच्छा, मूंखे ॿुधायो पंध हलण वारनि लाइ कहिड़ा असूल आहिनि? पंध हलण वारनि खे फुटपाथ न हलणु घुरिजे। फुटपाथ ते हलणु घुरिजे, वेरी गुड। मोबाइल फोन कंहिं इजाद कयो? मार्टिन कॉपर। वेरी गुड। तव्हां मूंखे ॿुधायो भरपूर जो को जुमिलो ॿुधायो। सर हाजी अब्दुल्ला पाकिस्तान की तहरीक में भरपूर हिस्सा वरितो। वेरी गुड। अच्छा, सर हाजी अब्दुल्ला हारून वधीक छो न पढ़ी सघियो? सर हाजी अब्दुल्ला गुर्बत जे करे खेसि वधीक पढ़ी न सघियो। ओके, तव्हां मूंखे ॿुधायो सिफ़त छा हूंदी आहे? सिफ़त छा खे चइबो आहे? सिफ़त के इस्म या ज़मीर जी गुण, अवगुण, अंदाज़ ऐं मिक़दार बयान करे उन सिफ़त चइबो। वेरी गुड, तमामु बहितरीन। तव्हां सभिनीनि सिंधीअ में सुठी कारकर्दगी ॾेखारी। हाणे आउं माइक मिस किरन खे ॾींदसि त तव्हां खां जनरल नॉलेज जा सवालात पुछे। एक्सीलेंट स्टूडेंट्स, तव्हां सभिनी जो सिंधीअ में बहितरीन कॉन्फिडेंस ॾिसी जाम ख़ुशी थी। हाणे पाण हलूं था जनरल नॉलेज जी तरफ़। मुंहिंजो पहिरियों सवाल आहे माइदा खां। माइदा, तव्हां मूंखे ॿुधायो नेम टू प्रोसेस इन विच एयर इज यूज्ड। चओ उर्दू। ॿिनि कमनि जा नाला ॿुधायो जिन में हवा जो इस्तेमालु थींदो हुजे। उहे ॿ कहिड़ा कम आहिनि? शाबाश। बर्निंग जी। ब्रीथिंग। एक्सीलेंट, जाम सुठो। विच कंट्री हैज बिगेस्ट पॉपुलेशन? चाइना। Excellent. Who suggested the name of Pakistan? पाकिस्तान जो नालो कंहिं तजवीज़ कयो? चौधरी रहमत अली। Fantastic. What is the official language of Pakistan? इंग्लिश। No. उर्दू। सरकारी ज़बान। शाबाश, उर्दू। बेहतरीन, तव्हां जाम सुठो ॿुधायो। तव्हां माइक पास करियो ईशा खे। ईशा, आपसे मेरा पहला सवाल है, How many prophets did Allah Almighty send? अल्लाह ताला ने कितने नबी भेजे बेटा? अल्लाह ताला ने टोटल कितने नबी भेजे? शाबाश। अच्छा, आप मुझे बताएं हमारे आखिरी नबी कौन है? हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। वेरी गुड। हमारे आखिरी नबी हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पर अल्लाह ताला ने कितनी किताबें नाजिल की? एक, दो? दो किताबें नाजिल की। एक किताब नाजिल की। अच्छा, उस किताब का नाम क्या है जो अल्लाह ताला ने हमारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पर नाजिल की? जी, दोबारा सोचें। अल्लाह ताला ने हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पर कौन सी किताब नाजिल की? शाबाश। कुरान मजीद। वेरी गुड। आप पढ़ती हैं कुरान मजीद? कुरान मजीद पढ़ती हैं आप? अच्छा, सही है, शाबाश, ये तो अच्छी बात है। Who was the first prophet of Allah? अल्लाह ताला के पहले नबी कौन से हैं? अल्लाह ताला के पहले नबी कौन से हैं बेटा? शाबाश, बताएं। अच्छा, मैं आपको ऑप्शन देती हूँ, फिर आप बताएं। हजरत जिब्राइल अलैहिस्सलाम या हजरत आदम अलैहिस्सलाम? हजरत आदम अलैहिस्सलाम। वेरी गुड। अच्छा, हमारा पाकिस्तान का जो झंडा है उसमें कौन से कलर है? ग्रीन एंड व्हाइट। ग्रीन एंड व्हाइट। आपका फेवरेट कलर कौन सा है? ग्रीन एंड व्हाइट। आपका फेवरेट कलर भी ग्रीन एंड व्हाइट है? आपके पास ग्रीन एंड व्हाइट कलर की कोई ड्रेस है? नो। ड्रेस नहीं है आपके पास? अच्छा, चलें, कोई बात नहीं। आप माइक पास करें बिस्मा को। बिस्मा, आप मुझे बताएं हाउ मेनी अरकान इस्लाम आर देयर? 5। शाबाश। व्हिच इज द लास्ट सूरा ऑफ होली कुरान? सूरत अन्नास। वेरी गुड। एट व्हाट एज वाज ही मेड द प्रॉफिट बाय अल्लाह अलमाइटी? आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कितनी उम्र में अल्लाह ताला के नबी बने? 63 इयर्स। नो, थोड़ा सोचो। पाण सगुरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह ताला जा नबी थिया। केतरी उम्र में अल्लाह ताला जा नबी थिया? केतरी उम्र में उन्हनि खे नबूवत मिली? 30 इयर्स, 40 इयर्स या 50 इयर्स? 30 इयर्स। नहीं, 40 इयर्स। ठीक है। How many hajj did Hazrat Muhammad sallallahu alaihi wasallam perform during his lifetime? पाण सगुरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी जिंदगी मुबारक में केतिरा हज कया? Only one। Only one। शाबाश। Which language is called the international language? केड़ी ज़बान के बैनुल अक़वामी ज़बान चइबो आहे?
English. फैंटास्टिक। तव्हां जाम सुठो ॿुधायो। तव्हां माइक पास करियो तहज़ीब खे। तहज़ीब, तव्हां खां मुंहिंजो पहिरियों सवाल आहे, नेम 3 मेन गैसेस प्रेजेंट इन एयर। Oxygen, nitrogen, carbon dioxide. शाबाश। Which is the oldest university of Pakistan? The University of Punjab. फैंटास्टिक। तव्हांजी तयारी त जाम सुठी आहे जीके में। अच्छा। What is the official name of Pakistan? Islamic Republic of Pakistan. Shabash. What is the battle called in which Hazrat Muhammad sallallahu alaihi wasallam himself took part? पाण सगोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं जंग में हिस्सो वठंदा हुआ उनखे छा चयो वेंदो? Ghazwa. वेरी गुड। तव्हां सभिनी जनरल नॉलेज में बेहतरीन परफॉर्मेंस ॾेखारी। हाणे आऊं गुज़ारिश करियां थी मिस मुरसलिन खे त उहे हिन प्रोग्राम जो इख्तिताम कनि। And just like that, we have reached the end of our oral exam program. The students, you all did an incredible job and we are so proud of you. As we close today's session, always remember your voice matters, your words have power, and the more you practice, the stronger you become. Keep speaking, keep learning, and keep shining. Assalamu alaikum. Allah Hafiz.